أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह ताला जल शानो शान असां सभी जो हिन महफिल में गॾिजण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए शान मदीने वाले मीर जे सदके असां सभिनी खे सोने नबी जे दर जी हाज़िरी इश्क ऐं अदब सां नसीब फरमाए अल्लाह जे पाक कुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद मजा एक आयत तव्हां जे साम्हूं मूं तिलावत कई आहे इन आयत जे अंदर अल्लाह पंहिंजे हबीब सां रूबरू मुखातिब आहे आमो साम्हूं तू बदू रूबरू मुंह मुकाबिल जेका गुफ्तगू थींदी आहे तकरीबन तो मोबाइल में खोड़ मौजूद आमदो आहे सुभान अल्लाह पर अॼु क़िस्मत सां साम्हूं आमो साम्हूं तव्हां मूंखे ॾिसो था मां तव्हांखे ॾिसां थो इहो आहे हिक ॿिए जे रूबरू थियण सम्झो था पर पुठ बुधान तो कभी आके ने बारे में एगो केड़ो मां मातरी में वही चवंदा जे खर जा माण्हू ॾाढा भला आहिनि सुठा आहिनि इहा ॻाल्हि थी वई पर तव्हांजे साम्हूं वेही जखर खे आम्हूं साम्हूं माण्हुनि खे वेही का ॻाल्हि चवां सावो कुरान मुस्तफा जी वाखाण मदीने वाले साईं जी सावो कुरान वाखाण सां भरियो पियो आहे पर हीअ जेका आयत तव्हांजे साम्हूं मूं पढ़ी आहे इन में अल्लाह पंहिंजे हबीब सां रूबरू तू बदू मुखातिब आहे रब फरमाए इन्ना अअतैनाकल कौसर बेशक असां ए महबूब तोखे कौसर ॾेई छॾियो महबूब असां तोखे कौसर ॾेई छॾियो कौसर तुंहिंजे हवाले करे छॾियो कौसर जो तोखे मालिक बणाए छॾियो इन्ना बेशक असां इन ॻाल्हि में शक न आहे शुबो न आहे तूं कंहिंखे थो वठी मूंॾे ध्यानु कर घड़ी कर मां लठो घुराए थो रखां पंहिंजे पासे बेशक असां इन ॻाल्हि में शक शुबो आहे सरफ तोखे ॾेई छॾियो आहे अरबी में वाहिद जे लाइ ज़मीर काफ़ वाहिद हाज़िर जे लाइ सरफ तोखे जे ॿिनि खे हुजे त आतई कुमा तव्हां ॿिन्ही खे घणनि खे हुजे त चइबो आतई कुम तव्हां सभिनी खे जे मसलन मां हींअर तव्हांखे सलाम कयो अस्सलाम अलैकुम माना तव्हां सभिनी खे सलाम पर जे माण्हू वॻो मुखातिब हिकिड़ो हुजे हा त मां चवां अस्सलाम अलैका तोखे सलाम
हिते अल्लाह ताला जल शान फरमात आतैना का हबीब सरफ तोखे जेको मौसम दिनो ज़मीन में ॿियो को शरीक न आहे नबूवत ॿियनि नबियनि खे बि मिली तोखे बि मिली रिसालत ॿियनि रसूलनि खे बि मिली तोखे बि मिली मौजूदा ॿियनि रसूलनि खे बि ॾिनमि तोखे बि ॾिनमि पर ही जेका शइ आहे कौसर वारी सिर्फ़ तोखे ई ॾिनमि ॿियो को शरीक आहे ऐं उहा शइ तोखे ॾेई छॾियो ॿियनि जा अंदाज़ जुदा हूंदा आहिनि जी ॿिया थो ॿी दुस ॾिनमि ॿी दुस ज़मान मुस्तक़बिल आहे जॾहिं ॿिया जी ॿिया ॿी दुस मिसाल हे मूं वटि 50 रुपया साबिर साबिर हे 50 रुपया ॿी दुस हथ त मुंहिंजे में वेठो तो ॾिसे त ॾींदो न कोन ॿी दुस मुंहिंजी मर्ज़ी आहे जॾहिं ॾियां सभई ॾियां या दुनिया मुंहिंजी मर्ज़ी आहे ॾियां थो ज़मान हाल आहे ॾियां थो अञा ॾिनो न आहे ॾियां थो पर साबिर हे 50 रुपया तोखे ॾिनमि हाणे इहा शइ हिन जे हवाले करे छॾी तव्हां सम्झी रब फरमाए थो हबीब वलसौफ युतीक रब्बुक फतरदा तुंहिंजो रब तोखे ॾींदो अञा ॾींदो अञा ॾींदो अञा ॾींदो मुस्तक़बिल में ॾींदो एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे उहे ॿियूं शयूं खोड़ हिन तोखे ॾींदुसि पर कौसर तोखे ॾेई छॾियो समझो ने कोन समझो जी सुभान अल्लाह को माण्हू ज़ाल खे चए थो कि तलाक ॾी दुस तलाक न पवंदी छो त ॾिनी त नथसि न को चए थो तलाक ॾिनी ॾेई छॾी तलाक पइजी वई माना उहा शइ जेका हिन मुड़ुस जे हथ में हुई आहे उन खां वॾे परते मुंतक़िल करे छॾी तलाक थी वई ॾिनी माना उहा तलाक थी वई हली पर जेकॾहिं चए थो ॾी दुसि त न पवंदी अल्लाह ताला जल शानो फरमायो त हबीब वलसौफ युतीक रब्बुक तुंहिंजो रब तोखे अञा ॾींदो उहे शयूं हूअ आहिनि तोखे अञा ॾींदुसि न ॾिनूं अथनि पर ॾींदुसि वाइदो आहे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी वेंदे पर ही कौसर जेका आहे इहा त तोखे ॾेई छॾे सुभान अल्लाह इन कौसर जूं 19 मानाऊं आहिनि सुभान अल्लाह घणी मानाऊं आहिनि 19 मानाऊं माण्हू खे 2 या 3 जेके बयान करे सघियुसि एतिरो नंढो तालिब इल्म आहियां जेके बयान करे सघियुसि सुभान अल्लाह कौसर में जा हिकिड़ी माना इहा आहे त कौसर बरवदर नौफल खैर कसीर महबूब तोखे जो कुझु ॾिनुमि सो खैर कसीर ॾेई छॾियो कसीर कौसर यानी जंहिंजी ॻणप करे न सघिजे जलसे में 500 माण्हू ॻणे सघनि था पर हिन बारीअ जे दड़े में घणा बारी जा दड़ा आहिनि जखर जे आस पास में जेके वण आहिनि इन्हनि वणनि जा पन घणा आहिनि जवाब ॻणे ॾियो त ॻणे ॾींदो जवाब ॾियो कि जेके ॻणे न सघिजे इन खे चइबो अथव कौसर जेके ॻणे सघिजे इन खे कौसर न चइबो आहे मुंहिंजा महबूब तोखे जो कुझु ॾिनुमि सो कौसर ॾिनुमि उम्मत ॾिनुमि कौसर यानी उम्मत एतिरी जा गाना टे खां घणी
क़यामत जे ॾियारे नबी ज़बूरा उथंदा कंहिंसां 50 उम्मती हूंदा कंहिंसां 10 उम्मती हूंदा कंहिंसां 100 उम्मती हूंदा कंहिंसां 500 उम्मती हूंदा साईं फरमाए त हिकिड़ी वॾी जमायत ॾिसंदुसि मां ख़ुशि थींदुसि या मुंहिंजी जमायत आहे चयो वेंदो न या रसूल अल्लाह या मूसा जी उम्मत आहे हाणे ॾिसो आसमान जा किनारा ॾिसंदुसि ओभर ओलह हर पासे घणी ख़ल्क़ नज़र ईंदी चयो वेंदो या रसूल अल्लाह इहा आहे अव्हां जी उम्मत इन्ना आतैना बिल कौसर हबीब एतिरी उम्मत ॾिनी मां जेका ॻणे न सघिजे आशिक़ एतिरा जो ॻणे न सघिजे मुस्तफा तुंहिंजे शान में नातूं एतिरियूं जेके ॻणे न सघिजे तुंहिंजे इश्क में रोअण वारा एतिरा जेके ॻणे न सघिजे महबूब तोखे असहाबी एतिरा ॾिनमि जेके ॻणे न सघिजे हबीब तोखे अहल बैत एतिरा ॾिनमि जेके ॻणे न सघिजे सोना नबी तोखे मौजज़ा एतिरा ॾिनमि जेके ॻणे न सघिजे इहा आहे कौसर जी पहिरीं बात हर नबी मौजज़ा खणी आयो मदीने वारो ख़ुद मौजज़ो बणिजी आयो मूसा कलीमुल्लाह जहिड़े उलुल अज़म रसूल खे बि 9 मौजज़ा मिलिया पर मुस्तफा हले त हलण मौजज़ो ॾिसे त ॾिसण मौजज़ो ॻाल्हाए त ॻाल्हाइण मौजज़ो मुंहिंजे महबूब जे बदन मां पखर निकिरे त मुश्क जहिड़ी ख़ुशबू अचे हुज़ूर जीअं वेठो ॾिसण तीअं परे ॾिसण जीअं रोशनी में ॾिसण तीअं ऊंदाही में ॾिसण उथंदा वञो साईं जा मौजज़ा बस ये पैसा न थोड़ चुप करे बे जेको मदीने में अचे उन्हें के ॾिसण पर जखर वारे के हिते में वेठा ॾिसण आहे न मौजज़ो कि इंसाननि खे ॾिसण तीअं जिन्ननि खे ॾिसण कीअं माण्हुनि खे ॾिसण तीअं मलाइकनि खे ॾिसण कीअं ज़मीन वारनि खे ॾिसण तीअं आसमान वारनि खे ॾिसण जीअं मदीने वारे आशिक़नि खे ॾिसण तीअं जखर वारे हिन जलसे वारनि खे ॾिसण जेकॾहिं को मदीने में वञी चवे अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह उन जो आवाज़ ॿुधण पर हितो जखर में जेको चवे अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह उन जे चपन जा आवाज़ उमर ख़तरा आहे वठो मुस्तफा जे जिस्म जो पाछो ज़मीन ते रखियो रात जे ऊंदाही में अचनि ये पेशानी ईअं चिमके जीअं गोलो चिमकंदो आहे न रोशनी थी वञे बत्ती बिजली ॿारण जी ज़रूरत न पवे मुंहिंजो सुहिणो हबीब हिकिड़े भेरे लजपाल नबी खे कुल्हण सां चादर वेढ़ियल हुई हवा ते चादर जो पलांद हटियो पुठी मुबारक ज़ाहिर थी असां बि चवंदा ईअं लॻो ॼण चोॾहीं जे चंड जो टुकड़ो ज़मीन ते लही आयो हुजे महबूब जे ॿिन्ही भॼन जे विच में पुठी जे विच कंडे ते गोश्त कबूतरी जे आने वांगुरु उभरियल हुयो या मोहर नबूवत हुई उन ते लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह असां बि चवंदो मां पुठो बीठो हुजां जेॾी महिल चादर पाक सुरकी ऐं मोहर नबूवत ज़ाहिर थी त ईअं लॻो जे खिमण जो तजलो थी वञे ऐं ख़ुशबू अहिड़ी मिली जो मुंहुं कॾहिं मुश्क अंबर अतर कंहिं ख़ुशबू एॾी सुरही न सिंधी जेका मुस्तफा जे मोहर नबूवत मां सुरहां पत्थर पाणीअ मां तरंदा अचनि हुज़ूर सत कनि त खचीअ जो वण पारां पटबो झूमंदो झूटंदो सलातूं सलाम पढ़ंदो हबीब खे अॻियां थी हाज़िर थी जेकॾहिं हुज़ूर झंगल में निकिरनि त पत्थर वण
बुढ़ा जानवर हर को चंगी नजर मुस्तफा जे मुखड़े ते कोए हर को बेचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। यो तो इन्ना आतना कल को सब यो खैर कसीरा महबूब तो के कुरान ॾिनो तो के मेराज ॾिनो तो के रमजान ॾिनो तो के महबूब ईद उल फित्र ॾिनो ईद उल अज़हा ॾिनो तो के शबे कदर ॾिनो तो के शबे बरात ॾिनो महबूब है जो कुछ तो के ॾिनुम यो सब खैर कसीरा इन्ना अअतैना कल कौसर। तो यार समझी और न समझी ये कौसर जी पहली माना है खैर कसीर अणगिणियूं नेमतूं जंहिंजो गाणे को शुमार न करे सघे। ऐं ॿी माना कौसर जी आहे त कौसर हिकिड़ो हाउस आहे छा तलाब ढंढ तालाब उहो महशर जे मैदान में हूंदो। ऐं ॿी माना है कौसर हिकिड़ी नहर आहे जेका जन्नत में आहे जंहिंजो पाणी खीर खां अछो माखीअ खां मिठो पेड़नि खां शफ़ाफ मुश्क खां खुशबूदार। इहो कौसर नहर जन्नत में वहे थी पई उन जे किनारनि सां 70,000 खुशबूदार वण रब पोखिया आहिनि। ऐं उन कौसर जी नहर मां 3 नेसार आहिनि जेकी रब बहाया आहिनि उहो तलाब ॾे उहो तलाब आहे महशर जे मैदान ते। इन तालाब जो नालो बि कौसर आहे। 3 नेसारा नहर कौसर में जा रब इन तलाब में पलटिया आहिनि। इन तलाब जे चौधारी एतिरा प्याला रखियल आहिनि जेतिरा आसमान जा तारा। महशर जो मैदान जॾहिं थींदो न हर इंसान हिकिड़े मैदान में अचे गॾु थींदा। ज़मीन कामे जी हूंदी सिज गिराट जेतिरो क़दुरु मथां अची वेंदो माण्हू पघर में टिमंदा। तव्हांखे ख़बर आहे त गर्मी में उञ सवाई लॻंदी आहे ऐं 50,000 साल जो ॾियारो हूंदो बबेरो बीहणो पवंदो। सभु नबी उन्हनि जूं उम्मतूं बबेरा बीठल हूंदा कंहिंखे पाणीअ जो ठुक न मिलंदो पर इन्ना अअतैना कल कौसर हबीब असां तोखे महशर जे मैदान में इहो कौसर जो तलाब ॾेई छॾियो आहे। इहे प्याला रखिया आहिनि तुंहिंजे ग़ुलामनि खे जॾहिं काढ़ो उञ लॻंदी गर्मी तपश में उञ लॻंदी त कौसर तुंहिंजे हवाले आहे। पंहिंजे ग़ुलामनि खे प्याला भरे भरे हथनि सां प्यार फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना। वो हिकिड़ो ॾियारो 50,000 साल जो हूंदो बबेरो बीहणो पवंदो। उन गर्मी में काढ़े में जेॾी महिल उञ लॻंदी न कंहिं वटि पाणी न हूंदो उन ॾींहुं टिरोड़ंदा उम्मती ईंदा मदीने वारे वीर वटि या रसूल अल्लाह असांखे उञ सतायो आहे। साईं फरमाईंदो अचो मां आहियां साक़ीअ कौसर अचो तव्हांखे पंहिंजे दस्ते करम सां पंहिंजे पाक हथनि सां हौज़े कौसर जा प्याला ॾियारींदा। साईं फरमायो त एतिरा प्याला हूंदा रखियल कौसर जे किनारनि सां जेतिरा आसमान जा तारा आहिनि। वो पंहिंजे आशिकनि खे पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे हथनि सां प्याला भरे भरे ॾियारींदा। पर जेॾी महिल आलिम ईंदा आलिम दीन जा आलिम उन्हनि खे प्यालनि सां न मदीने वारा साईं पंहिंजे हथनि सां महशर जे मैदान वारा चवंदा या रसूल अल्लाह सभिनी खे प्यालनि सां था प्यारियो ऐं आलिमनि खे पंहिंजे पाक हथनि सां था प्यारियो। साईं फरमाए आलिम मुंहिंजा वारिस हुया जो तव्हां सुम्ही पवंदा हो हे रातियूं जाॻंदा हा दीन जा किताब वेही लिखंदा हा पढ़ंदा हा पढ़ाईंदा हुया तव्हां दुनिया जा कम कंदा हुया हे मुंहिंजे दीन जी ख़िदमत में हूंदा
मिली वञे न लम यब्मा बअदहु अबदा वरी कॾहिं उञ न लॻंदी कॾहिं वरी उञ न लॻंदी उञ जेका थींदी आहे न बास लॻंदी आहे पाणी जी तलब थींदी आहे उञ न लॻंदी हाँ जन्नत जो पाणी पीअंदा मज़े ख़ातिर सुकून ख़ातिर की उञ न आहे पर मिठो शरबत मिली वञे गर्मी काढ़े में थाधल मिली वञे थाधल हुओ न सम्झो जेका मानी वो पुस्तनी करण वारी जेकॾहिं मिली वञे मज़े ख़ातिर सुकून ख़ातिर माण्हू पीअंदो आहे हिकिड़ो भेरो जंहिंखे कौसर जो हिकिड़ो ढुक नसीब थी वञे उनखे वरी उञ न लॻंदी हमेशह जे लाइ सेराब थी वेंदो इन्ना अतैनाकल कौसर हबीब मशर जे मैदान में इहो कौसर जो जेको हौज़ आहे इहो तुंहिंजे हवाले करे साईं फरमाए थी मक्के का अहल जो शहर आहे न एॾो वॾो इहो हौज़ आहे यानी 1000 किलोमीटर सुभान अल्लाह 1000 किलोमीटर उनजी मसाफ़त आहे एॾो वॾो कौसर जो हौज़ आहे इहो कौसर जे पाणी सां भरियल आहे मां पंहिंजे गुलामनि खे प्याला भरे भरे पियो ॾियां रब फरमाए इन्ना अतैनाकल कौसर हबीब इहो कौसर असां तोखे ॾेई छॾियो टी माना त कौसर हू जेका नहर आहे जन्नत में जेॾीमहिल जन्नती जन्नत में पहुचंदा हर कंहिंखे मायूं मिलंदियूं हूरूं मिलंदियूं कुसूरूं मिलंदियूं पर उन्हनि खे उते हौज़र कौसर जी छाड़ रब वहाए ॾींदो पोइ इहो कौसर मदीने वारे साईं जी सबील हूंदी जन्नत में बि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे उन कौसर जो पाणी गुलाम पीअंदा मुस्तफ़ा जी सबील में सेराब थींदा इन्ना अतैनाकल कौसर हबीब इहो जन्नत वारी कौसर नहर बि तोखे ॾेई छॾी ऐं चौथी माना कौसर जी आहे जो इने सूरत इन्ना अतैनाकल कौसर सब्बे रब्बिक वनहर इन शानिअक हुवल अबतर महबूब असां तोखे कौसर ॾेई छॾी पोइ पंहिंजे रब जे ख़ातिर नमाज़ पढ़ कुर्बानी कर बेशक तुंहिंजो दुश्मन निपटो आउटो इन सूरत जो शान नुज़ूल छा आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जब के शहज़ादो पुट जाओ जो नालो रखियो कासिम छा नालो रखियो कासिम कासिम की माना बेरहाईंदड़ तक़सीम कंदड़ नेमतूं वंडींदड़ हुज़ूर जन जी कुनियत हुई अबुल कासिम यानी कासिम जो बाबा साईं कासिम जो अबू साईं वो साईं जो वो शहज़ादो हज़रत कासिम नंढपण में वफ़ात कयो जॾहिं बच्चो गुज़ारे वञे त दिलि खे दुख त थींदो आहे न दिलि खे सदमो पहुचंदो आहे बच्चो गुज़ारे वियो हुज़ूर जन जे ॾींहं ते हज़रत कासिम वफ़ात कई साईं जन मस्जिदुल हराम में नमाज़ पढ़ी बैतुल्लाह जी जेका मस्जिद आहे उन में नमाज़ पढ़ी ऐं पंहिंजे हवेली पाक ॾे वञनि पिया मस्जिदुल हराम जे ॿाहिरि बनी शैबा खां दरवाज़े खां ॿाहिरि निकिता पे त हिकिड़े काफ़िर हिकिड़े दुश्मन पुछो त इहो केरु निकिरी वियो दरवाज़े मां हीअं जेको निकितो सो केरु निकितो त ॿिए काफ़िर दुश्मन चयो त इहो अबतर माज़ल्लाह इहो निपुटो निकिरी वियो जंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे न उहो निकिरी वियो हिकु बच्चे जी जुदाई ॿियो वरी दुश्मन जो ॾेड़ो काफ़िर जो तानो पुटु गुज़ारे वियो हुयसि हाणे पाण में ख़ुशीअ में पिया चवनि त मुहम्मद जो पुटु हिकिड़ो ई हो उहो गुज़ारे वियो हाणे हिनजी कोई पीड़ ज़ाहिर न थींदी इन जो नस्ल दुनिया ते न रहंदो इन खे केरु यादि करण वारो कोन रहंदो इन जो को नाले वठण वारो कोन रहंदो असांजा नस्ल असांजा बच्चा असांजा पुट कंहिंखे 10 कंहिंखे 5 पुट आहिनि मुहम्मद जो को बि पुट न रहियो इन जो नालो दुनिया ते वठण वारो न बचंदो जेॾीमहिल काफ़िर इएं चयो त इहो वञे थो जंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे हुज़ूर जन खे दुख पहुतो साईं जन जेॾीमहिल हवेली में पहुता त हेॾो ख़बर मिली त हुज़ूर जन जी न्याणी जन्नत जी राणी सैयदा फातिमतुल ज़हरा जी
साईं जे दरबार ते हाज़िरी भरे अॼु बि मोहम्मदी मेला लॻा पिया आहिनि ख़ुशबू मोहम्मदी फैज़ जी जारी लॻी आहे हे सभु इन आतैना कल कौसर जो रंग चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या सच्चा आशिक है रब उनके तंगी न ॾिनी न रिज़्क़ में तंगी न माल में तंगी न बच्चन में तंगी हर तरह से उहे ही सुखिया आहिनि उहे ही समियाबा आहिनि उहे ही खुशहाल आहिनि जन जो ताल्लुक़ दिल पर मोहम्मद करीम सां जुड़ियो आहे जो सल्लल्लाहु मोहब्बत सां मिली जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इन्ना आतैना कल कौसर हबीब असां कौसर जो तोखे मालिक बणाए तुंहिंजे हवाले करे सोना हबीब फरमान था त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो माण्हू परेशान हूंदा माण्हू तपश में पचंदा पचड़ंदा भुॼंदा परेशान हूंदा पर जेते मुस्तफा करीम राज़ी थींदा उन्हनि खे अर्श जो सायो मिलंदो उन्हनि खे दिलबर मोहम्मद जे हथनि सां कौसर मिलंदो कौसर खपे के कौसर खपे हां रस्तो ॿुधाया कौसर कीअं महबूब जे पाक हथनि सां कौसर मिले कीअं मिले हिकिड़ो अमल इहो आहे जो दिलबर नबी ते खणी सलात पढ़ो कसरत सां दुरूद पढ़ो उथंदे वेहंदे रात ॾींहुं सुबुह असांजी बनी ॿारे ते दुकान ते मकान ते घर में बिस्तर ते हर वक्त में इहा तमार इहा झुंगार हुजे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह जेको कसर सां दुरूद पढ़ंदो आहे मदीने वारो साईं महशर में उन्हें के पंहिंजे पाक हथनि सां कौसर प्यारींदो दुनिया में जेको
न मरंदो जैसी जन्नत जी माड़ी पंजे अखियुनि सां न ॾिसे। तेसी ताईं उन माण्हू ते मौत न ईंदो जेको 313 भेरा रोज़ानो दुरूद पढ़ंदो आहे। मरण खां अॻु में उन जे ज़ुबान ते कलमे जी तमार हूंदी ला जन्नत जो हकदार। तव्हांखे मरण जे वक़्त में इहो कलमो खपे। हिकिड़ो वापारी मरे पियो, घर जा भातीअ ते गॾु थिया कि बाबा मरी वियो, हाणे कलमो पढ़ी छा कयां? उहो जेका सुई आहे न तव्हांजी वारी हिते लॻी पई आहे, कलमे ते ज़बान नथी वरे, कीअं कलमो पढ़ां? मवाली हो जिल्म जो हुके जो मवाली मरे पियो, चवंदा कलमो पढ़ी फूक। अरे कलमो पढ़ मरी जो जे फूक 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 कंदे दम बर्बाद। हां ओ मिठा असां खोड़ अहिड़ा दुनिया ता लड़े विया जिनखे कलमो नसीब न थियो। ओ मिठा जे चाहियो त मरण जे वक़्त में कलमो मिले, मुस्तफा जी ज़ियारत मिले, जन्नत ॾिसी पोइ मरो, क़यामत में मुस्तफा जे हथनि सां कौसर मिले त पोइ घणो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहम्मद मिठे सां मिलाए दुरूद, मुरादों दिल में पुजाए दुरूद। ज़ियारत शफ़ाअत मिठे मीर जी ऐं जन्नत जी रात रसाए दुरूद। मुंहिंजा दोस्तो टे न्याणियूं हुयसि, वरी चौथी न्याणी जाई नालो रखीसि राबिया, माना चौथे नंबर वारी। राबिया चौथे नंबर वारी मिस्कीना ग़रीबा। टे न्याणियूं अॻे, वरी चौथी न्याणी ॼमी पई। सोचे पियो हाणे हिनजो ख़र्च पको, वियाई ज़ाल जे लाइ सीधो वखर खपे, घर में कुझु बि न आहे। इन परेशानी जे आलम में रोए भी पियो ऐं दुरूद भी पढ़े पियो, मदीने वाले मीर के सजड़ो भी करे। उम्मतीअ खे कंडो पेर में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे। हे उम्मतीअ खे कंडो पेर में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे। सॾु करे त पुनल चीर जी चवे, सॾु करे त पिरी जी चवे।
आया मुझा महबूब मुझी कारत हुजे जेको महबूब दे मुंह करे अख आली कंदो आ खुदा जो कसम इहो घोड़ो रायगान न वींदो इहो लुड़क बेगानो न आहे इहो रोण ज़रूर वरना है बुआ अम्मा पंहिंजे बच्चे खे ईअं न परचाए ॼाणे पीउ पंहिंजे औलाद खे ईअं परचाए न ॼाणे जे मुंहिंजो कुर्बदार मदीने वारो पंहिंजे उम्मत खे परचाईंदो करीब रोए पियो या रसूल अल्लाह मिस्कीनिया गुरबता 4 महीने चौथी अजाइया ये रोई करे सड़ा करे दरूद पढ़ंदे पढ़ंदे अख लगी वही ख्वाब में किसे जो लग पाल नबी की ज़ियारत थी साईं फरमाता ओ मुझा प्यारा या राबिया बसरी या तुझी न्याणी न है मुझी न्याणी या मन्याणी न है या बलिया आरफा आबिदा साहिदा कामिला बानी थींदी इने जो इंतजाम असी सा कयूं तू फिक्र न कर हाणे सुबह जो बन जाए जेको बसरे जो बादशाह हुआ उन्हें के वजी मुझा सलाम चई जाए चई सो के 4000 दीनार दी दो पंजे न्याई जो खर्च कजा सुभान अल्लाह या रसूल अल्लाह वो बादशाह मां मिस्कीन मुनी गाल ते यकीन रखे सले जब तू पूरी गाल करे इनको मां छा चवा साईं फरमायो मुझी निशानी भी जाए सुभान अल्लाह बसरे दे हाकिम खे चई जाए तू हर रात में मुझे 400 फेरा दुरूद पढ़ंदो ही तू जो 400 दुरूद मुझे रोज़े अदर में पहुंचदो सुभान अल्लाह अब तुम थकल हुए सफर दा मोटे हुए थको मांगो हुए रुके 200 पड़ी सुनी पे 400 न पड़ी सके या निशानी भी जाए तो के 4000 दीनार दी सुभान अल्लाह निशानी चौकी मिली वही सुबह जो उथियो वा सिद्धो बसरे जे हाकिम वटि वियो ओ ओडी मल घोड़न ते चढ़ियो अॻियो कोई संतरी परेदार काॾे सफ़र ते पे निकितो ही गरीब डोड़ंदो वञी उन जे घोड़े जी बहार पकड़ी अवा केरे ही छो मुंहिंजो रस्तो रोकियो अथई चईसि मां न्यापो खणी आयो आहियां न्यापो कंहिंजो न्यापो जिसे न्यापो आंदो तुम फातिमा ज़हरा दे बाबा साईं हसनैन दे नाना साईं जो न्यापो मदीने वाले मीर जो न्यापो बादशाह आशिक़ रसूल हुयो अखरे गोड़ो जीवो रोई जबे तो इने पुंडल जो पैगाम बाटली दे न पुंडल मोटी हला अदब समिया को के बुधा मुझे पुंडल छाजा पोड़ो इन गरीब के पंज मसनते मथे ले आई पान अदब जा कोडड़ा भई पा अदब पा मुलाहिजा वेई जे तो हाने बुधा आए त मुझे पुंडल केड़ो या पोड़ो या रसूल अल्लाह यतीम में यार तू या हबीब अल्लाह में आधार तू या रसूल अल्लाह यतीम में यार तू या हबीब अल्लाह में आधार तू सद मदीने में सिखो जमात थी मिठा बस तुझे देखे सदी सरदार तू या रसूल अल्लाह यतीम ने यार तू बादशाह के जेडी वालो न्यापो मिलियो बादशाह रोई 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 तख्त ते गिरी पियो तू सच्चो तुझो ख्वाब सच्चो तुझी निशानी में सच्ची पक्किया इन्हें मामले की मुझे घर वाले के भी खबर ना है
तू निशानी रही आयो छा मुझे दुरूद मुझे आका बुझे तो हर रात में मुझे दुरूद पहुंचे तो सुने मुझे ये चलते रोई 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 तख्त ते किरी वियो बेहाल थी वियो गश थी वियो अखड़ी खोले जे जो के बड़ी न्या बोले मुझे पिनी छा फरमाए वरी न्या बोले नहीं से रोंदे रोंदे वरी बेहाल थी वियो जेको बेरो वरी न्या बोले तो मुझे पिनी छा फरमायो कई फेरा न्या बोल दंदो रहो बादशाह रोंदो रहो आखिर हुन चोदा हणे मां त थकजी पियो या दे करे ॾियणो थई तॾे हाणे जेतिरा फेरा न्या बोल ॾिनो अथई हर फेरे जा 4,000 दीनार जुदा बन मुझे खजाननि जूं कुंजूं तोखे थो ॾियां जेतिरो खपई सो खणजो मुस्तफा करीम जो पैगाम खणी आयो सल्लल्लाहु अलैहि साईं करीम ने ऐलान फरमायो त पहिरियों दुरूद पढ़ण वारा हक़दार कौसर जा हक़दार केर चओ कसरत सां दुरूद पढ़ण वारा जखन वाराज वाइदो करे इंशाअल्लाह ताला दुरूद पढ़बो कहिड़ा कहिड़ा पढ़ंदो हिकिड़ी तस्वीर रखे छॾी सेरा थी भित में कोको ठोके ऐं तस्वीर टंगे छॾी तस्वीर ॾिसंदे न हुनजी ॻाल्हि जो यादि अची सुम्हण खां अॻु में हिकिड़ी 2-3 तस्वीरूं पढ़ी पोइ सुम्हंदो जी क़बूल ऐं ॿी ॻाल्हि जेकॾहिं कौसर खपई त मुंहिंजे सुहिणे नबी जे सुन्नत ते अमल कर सुन्नत ते तरीक़ो मदीने वारे साईं जो सुन्नत सुहिणे नबीअ जी बाट मोहम्मद मीर जी महबूब जे तरीक़े ते हलंदे हुज़ूर जी शरीयत सुन्नत दीन वारे रस्ते ते हलंदे ख़ुदा जो कसम कौसर जो हक़दार बणिजी वेंदे जे मुझी सुन्नत के जानी वाणी छड़े दिनो उन्हें जेला मुझी शफाअत हराम शफाअत न कबी सोई ऐ साईं फरमाइंदा मल्लम यखुज़ मिन शारिबिही फलैस मिनी जेको मुछू न तो कटाए न इहो मुंह जो नाइन के कौसर जो प्यारो ऐ मुछू प्यारी या कौसर जो प्यारो जी मां शफ़र रखिया आहिनि बहादुर आहियां न पुट जेकॾहिं इन मुछुनि वॾुनि वारो कौसर खां महरूम रहंदो त पोइ इहे तुंहिंजी
मुछू वधी कहिड़ी या मुस्तफा जे पाक हथनि सां कोसर जो केतिरो वधी जे तो वटि न आहे कंहिं चीज मूं वटि हूंदी गाॾी में सुबुह जो उथी इहो कमु कजांइ मुछू कटे थप ॾेई मिठा मदीने वाले साईं के तरीके ते हलंदे साईं फरमाईंदा मल्लम या खुद मिन शारिबी जेको मुछू नथो वठाए भले सभिनी जो मुंहिंजो न आहे मुंहिंजी जमात जो न आहे मदीने वाले साईं फरमाईंदा कसु शवाइब बरखुन्या मुछू कटायो सुवारियूं वठायो ज़ालिकुल मजूस जी मुखालफत कयो मजूसी मुछू रखंदा आहिनि ॾाढियूं कूड़ींदा आहिनि मुहम्मदी गुलाम उहे इनखे मुछू कटींदा आहिनि सुवारियूं रखंदा आहिनि त असांजो प्यारो इन्हनि खे पंहिंजे हथनि सां वरी छा ॾाढी रखूं कहिड़ा ॾाढी न करे ॾींदी मुछूं घणा करार कया ॾाढी त तोखे करार कोन ॾींदी पर मुछुनि मां तो घणा करार कया कणिक जा या चांवरनि जा सारियुनि जा जोर मकई बाजरी मुझे सोने नबी की सुन्नत पे हल मुझे नबी सोने के तरीके से हल मां कदे राती तू न आए माण्हू जो जिस्म हराम आहे पर जे पंहिंजे रान जो घोट कपे खाराई त माण्हू कुझु कोन थी वेंदो ख़ासि करे माइट ख़ुशि कोन थी वई साईं वॾो भत कया वॾो काज कया यार दोस्त ख़ुशि थींदा पोइ मानी खाईंदा घोट पिणस में भत कया भेड़ा ॿुटी कोन मिली हमरा हिकिड़ो गॾ हुजे पुटु पाण गॾ कायूं पिया वञनि हिकिड़े माण्हू ॾिसी हेॾा चङा ॿिया थींदा पुट में प्यादर पीउ में प्यादर गॾ स्वाई वञी वींदड़ प्यादर था वञनि पुट खे जीअं पुट तूं चढ़ मां वठी थो लाज़िम लसी अॻिते हलिया हिकिड़ो माण्हू आहे छोरो बेनी को छोरो सोचो चढ़ियो एॾो पुराणो वीचारो पंधु थो इहा ॻाल्हि न वञे चई छोकिरा तूं ला मां थो चढ़ां वरी पोड़ो चढ़ियो छोकिरो ॿार वठी हलियो अॻियूं हलिया त जेके माण्हू अॻियूं आया पोड़ो ॿार चढ़ियो थो वञे वीचारे पुराणी खे छोकिरे वीचारे खे पंधु थो कराए इहा ॻाल्हि माण्हुनि खे न वणे वरी उन गॾा खे खणी कुल्हनि ते खयो काठियूं ॾेई चिमड़ा हेड़ा चरिया ॿिया कोन थींदा स्वारी रब ॾिनी आहे पाण नथा चढ़नि स्वारी खे पंहिंजे मथो थो रखे पुट माण्हू कॾहिं बि तोसां ख़ुशि कोन थींदा तुंहिंजी तो मां बुरो थींदो ॾाढी रखंदा यार कावड़ जीवींदा ज़ाल कावड़ जीवींदी फलाणो कावड़ जो हुक्का कावड़ चढ़ मदीने वारो साईं चाहता जाओ माण्हुनि खे राज़ी कंदो या मदीने वारे साईं खे राज़ी कंदो दुनिया जे इंसाननि खे राज़ी कंदो या पंहिंजे ख़ालिक पंहिंजे मालिक पंहिंजे रब खे राज़ी कंदो जवाब ॾियो रब खे राज़ी करणो आहे न ॿियनि जो साॻियो उल्को ओसीड़ो न कर त छा चवंदा माण्हू सुमारी रखो कस शवार मुशा कटियो सुमारी रखो मुंहिंजे सुहिणे नबी जे तरीक़े खे अपनायो ख़ुदा जो कसम जी मरंदो न मदीने वारे जो दीदार थींदो ऐं क़यामत में हुज़ूर पंहिंजे हथनि सां कौसर जो प्यारो कयो पहिरीं ॻाल्हि जे कौसर खपे त छा कंदो दुरूद खणो पड़ो ॿियो जे कौसर खपे त सुहिणे नबी जे सुन्नत ते अमल कंदो शरीयत ते अमल कंदो दीन ते अमल कंदो जेकॾहिं तव्हां इहे ॿ अपनायूं ख़ुदा ॼाणे मदीने वारे साईं जे रहमत जो सायो तव्हां ते हूंदो हिते बि वाह हुते बि वाह हिते बि रहायूं रस हुते बि गॾियूं होत खे अलाह करीम
जल शान शान सा सभिनी के सोने हबीब जे दर की सच्ची गुलामी नसीब फरमाए हौज कौसर जो प्यारो नसीब फरमाए मदीने वाले मीर जे सदके असा सभिनी की हाजिरी पंहिंजे दर ते कबूल मंजूर फरमाए। एक सवाल है जो जवाब थोरो तरसीब सां ॾींदा इस्लाम जे अंदर बिना रज़ा जे रिश्तो थिए करण जायज़ आहे? असां वटि वॾो मसइलो इहो आहे जो औलाद खां बग़ैर रज़ा जे रिश्तो तय कयो वञे थो। साईं महिरबानी करे तफ़सील सां सम्झाईंदा। पुट शरई मसइलो शरई हुकुम ईअं आहे त पहिरीं छोकिरी खां बि पुछबो छोकिरे खां बि पुछबो त तव्हांजो रिश्तो हिते तय कयूं था तव्हांखे क़बूल आहे? पीउ मां ज़बरदस्ती चए घुटो ॾेई छोरी हा करे ये शरीयत में जायज़ न आहे, कतई जायज़ न आहे। समझो था इहो शरीयत में नाजायज़ आहे। जेकॾहिं ज़बरदस्ती निकाह विधो छोकिरी राज़ी न आहे इहो निकाह न थींदो। ॿार ॼावा इहा हलाली ॿार हूंदा हलाली औलाद न थींदो। साईं फरमाईंदा लम युरलिल मुतहाबीन मिस्लन निकाह चाहत वारनि जे लाइ निकाह जहिड़ी ॿी का भली शइ न आहे। जेके चाहे त हुजे उते रिश्तो कयो, जिते छोकिरी जी चाहत हुजे जिते छोकिरे जी चाहत हुजे उते रिश्तो कयो। ज़बरदस्ती करणु मदीने वारे साईं जॾहिं खातून हथ जो निकाह उते कयो न मौला अली शेर जली सां त हुजूर जन खुद फातिमा ज़हरा खां पुछो त फातिमा तुंहिंजो निकाह अली सां कयां त तोखे क़बूल आहे? सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं वटि हिकिड़ी यतीम छोकिरी परवरिश दे लाइ यतीम छोकिरी पलबी हुई। जॾहिं जवान थी उनजे लाइ ॿ रिश्ता आया। हिकिड़ो मालदार पैसे रोकण वारो उन रिश्तो घुरियो में यतीम छोकिरी जो। छोकिरी वरी चाहे पई हिकिड़ो ग़रीब मिस्कीन हुयो पर छोकिरी जी दिलि उते त मुंहिंजो रिश्तो हिते हुन में रिश्तो घुर कई हुन में रिश्तो घुर कई। पोइ अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं चयो त ईअं मां रिश्तो तय न कंदसि। इहो मसइलो मदीने वारे साईं खां पुछूं जीअं हुजूर फतवा ॾींदा उहे कंदासीं। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं आका जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां वटि यतीम छोकिरी पलिजे थी इन जे लाइ हिकिड़ो रिश्तो आयो आहे। संग घुरण वारा आया आहिनि मालदार आहे पैसे रोकण वारो आहे ख़ुशहाल आहे सुठो सताबो घर आहे। असांजो ख़्याल आहे त हिते परणायूं छोरी ख़ुशि थी वेंदी पर छोकिरी जी चाहत वरी ॿियो आहे उहो मिठो ग़रीब। या रसूल अल्लाह हाणे तव्हां हुकुम ॾियो त किथे रिश्तो कयूं कहिड़े पासे इन छोकिरी जो निकाह कयूं? मदीने वारे साईं जेके जेको जुमिलो इरशाद फरमायो सो क़यामत ताईं ईंदड़ उम्मत जे लाइ हिकिड़ो उसूल हिकिड़ो क़ाइदो कानून ज़ाबितो उम्मत खे ॿुधाए छॾियो। साईं फरमाइनि लम युरलिल मुतहाबीन मिस्लन निकाह चाहत वारनि जे लाइ दिलि वारनि जे लाइ निकाह जहिड़ी भली का शइ न आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि जिते छोकिरी चाहे थी उते रिश्तो सुभान अल्लाह। पोइ उन यतीम छोकिरी जो रिश्तो उते कयो जिते उनजी चाहत हुई। पैसे रोकण वारे सां न कयो। त शरीयत असांखे इहो कानून ॾिनो आहे त तव्हां उते रिश्तो कयो जिते धुरियूं जी रज़ामंदी हुजे। छो त माइटी ॾींहं ॾियारे जी ॻाल्हि न आहे ज़िंदगी जो लेखो आहे उमिरि जो लेखो आहे। पीउ मां ज़बरदस्ती करे कारे कुते जे पोयों लाहे छॾींदा न्याणी वीचारी हली वेंदी पर उहा जेका ज़िंदगी उनजी सूरनि ॾुखनि में गुज़रे थी उनजो अहसास तोखे आहे त मुंहिंजी न्याणी जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। याद रखो पुटनि जी शादी कयो न्याणी जी शादी कयो त उन्हनि जी चाहत ज़रूर पुछंदा कयो ज़बरदस्ती न माइटी कंदा कयो। ऐं जेकॾहिं छोकिरी आखिर बालग जवान आहे ईजाब ऐं क़बूल जो मक़सद छा आहे? ईजाब ऐं क़बूल। छोकिरी खां पुछबो छोकिरे खां बि पुछबो त ही फलाणी धीउ फलाणे जी इहा तोखे क़बूल आहे या न आहे पुछबो इन जे लाइ। जेकर राज़ी न आहे त निकाह न थी सघंदो।
अल्लाह ताला दिल शान शान सभिनी खे शरीयत जे रस्ते ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। वमा अलैहि इल्लल बलाग। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. يا الله إن ساری جماعت راضی थी. या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ माफ़, बीमारनि खे शिफ़ा ॾे। जखर ॻोठ जे मथां पंहिंजे रहमत जो ककर वसा। मुंहिंजा मौला हिन सारे ॻोठ ते, हिन इलाइक़े ते, हिन ख़िते ते पंहिंजो रहमत में बरकतूं नाज़िल कर। असांखे सुहिणे नबी जी सची मोहबत ऐं इश्क